अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम। कख सड़न पन सड़न सड़े साओगा पर जन रिझायो अल्लाह तो न अचे तन खे पस पगारा पीर बेदर वञम मंगणा दाइम दस्तगीर जह दुख्या डोली चाढ़िया। निहायत वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल अहले सुन्नत जा उलमा इकराम, बुजुर्गाने उज़्ज़ाम, सदरे महफिल पीरे तरीक़त हज़रत क़िबला सैयद मोहम्मद मुनव्वर अली शाह राशिदी, हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद अकबर अली शाह राशिदी ऐं ॿिया राशिदी ख़ानदान जा चश्मो चराग बुज़ुर्गान दीन ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत पाक जा आशिको बुज़ुर्गो मुसलमान भाइरो, अवां खे बखूबी मालूम आ अजो कोई अजीम शान इज्तिमा पीरे तरीक़त रहबरे शरीयत राशिदी खानदान जे चश्मो चराग मुझे हाथी मुझे रहबर हज़ारे हुरन जे रूह जी राहत हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हिक नेक साले बचड़े सैयद मोहम्मद महदी शाह जो उर्स मुबारक आहे। उन जे उर्स में अल्लाह ऐं अल्लाह जे ज़िक्र करण जे लाइ खोड़ सारा आलिम बुज़ुर्ग अल्लाह जा कामिल ईंदान, सना खान ईंदान, आशिकाने रसूल ईंदान जेके सना कंदा बि आहिनि ॿुधंदा बि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मां बि सिकंदरी हुजण जे नाते सां वॾो फ़ख्र महसूस कंदो आहियां जो राशिदी सैयदन जी अल्लाह साईं सॼे जहान में इज़्ज़त कई आहे, उहे मूंखे इज़्ज़त ॾींदा आहिनि। मां बि हाज़िर थींदो आहियां ऐं वरी इन मौक़े ते सभु मौज़ू छॾे मां पंहिंजे महबूब मुर्शिद रोज़े धणीअ जो शान बयान कंदो आहियां। जंहिंजी दिल ठरे उहो सुभान अल्लाह चवे, बाक़ी ॿिए ते मयार नाहे।
एकड़े फकीर फरमायो हजरत रोजे धनी रहबर रदी अल्लाह ताला अन पे वाइज कयो जुमे जे दिहाड़े कुर्सी मुबारक ते बी पिया वाइज कन पो वाइज कंदे उन वाइज में रोजे वारे जो मौजू होयो जिक्र खुदा ऐं सलवात मुस्तफा जो सुभान अल्लाह बी पिया वाइज कन जेडी माल वाइज करे लथा तपो पाण ऐलान फरमायो पाण फरमा फकीरो अल्लाह मु मोहम्मद राशिद सा वायदो कयो आ मां वरी आवा फकीरन सा वायदो थो कया रब मूसा वायदो कयो आ त मोहम्मद राशिद जे 5 वक्त नमाज पढ़ी जे 2 वक्त जिक्र कया ओ मां सेरा दी दई सुमी पवे मां उन जे कब्र क़यामत जो ज़ामिन आया हजरत रोजे आरे फरमायो मूसा मुझे रब वायदो कयो आ तू जो मुरीद हुजे 5 वक्त जो नमाजी हुजे 2 वक्त कादरी सिलसिले जो जिक्र करे ऐं पो बा सेरा दी दई सुमी पवे उन जी कब्र क़यामत में खुदा बख्शिश फरमाइंदो रोजे वारे फरमायो मां वरी ता सा वायदो थो कया 5 वक्त नमाज पढ़ो 2 वक्त रब जे जिक्र सा गुजारियो अवा सुमी पाओ कब्र में पो ईंदो मलाइका पो ईंदव मां मोहम्मद राशिद तवा जे शफाअत जे लाए अग में अची वेंदस ॾाढा चो सुभान अल्लाह वाइज भी थींदा नसीहतूं भी थींदियूं आलिम भी ईंदा बुजुर्ग भी ईंदा पर अल्लाह साईं जल शानहू जे करम सां जे खानदान जे चश्मो चराग जो उर्सा उन खानदान जो शरीयत जे लाए दीन जे लाए इस्लाम जे लाए हिन मुल्क ऐं मिल्लत जे लाए मुझे मुर्शिद रोजे धनी ऐं मुझे मुर्शिद पागारे जो हिन मुल्क मिल्लत खानदान शरीयत मुस्तफा जे तरीक़त जे लाए जेडियूं कुर्बानियूं आहिन खुदा जो कसम हुसैनियत जो मिसाल जेकॾहिं करबला मां मिले थो त पोइ मौजूदा दौर में हुसैनियत जो मिसाल किंगरीअ में पीर पागारे अता फरमायो सब गची बढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालुहु इरशाद फरमायो इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम अल्लाह ताला फरमायो तही दुआए रब पाण बुधाइया अल्लाह ताला फरमायो तही दुआ घुरंदा कयो इहदिनस सिरातल मुस्तकीम मौला असा के सिराते मुस्तकीम जी हिदायत नसीब फरमा सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम मौला उनन जी बाट देखार जनते तो अल्लाह इनाम कयान गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन न गुमराहन जी बाट न हशरियत खा फिटकलन जी बाट असा के वाट देखार त उनन जी वाट देखार जनते तो रात ऐं ॾींहं रहमतों नाज़िल कयूं आहिनि तव्हां छा था समझो त रोज़े धणी हिदायत वारनि में आहे या न चवंदो हा ॾाढा जो सुभान अल्लाह रोज़े धणी रहबर रुगो पाण हिदायत वारो न
खुदा जो कसम वो कामिल अकमल जेको अमड़ जे पेट मां आयो रमजान जो महीनो आ जिया महीने में हिन दुनिया में आयो आ त सुबह जी आजान खा वठी मगरिब जी आजान ताई मुझे हादी मुझे रहबर अमड़ जी थन न पीती आ छो पाण फरमाइंदा त मुस्तफा जी शरीयत में रोजो फर्जा मोहम्मद राशिद रोजो रखी आयो बस वो उन्हनि जे करे ही अल्लाह ताला उन्हनि ते हिदायत उन्हनि ते अल्लाह ताला एड़ी त रहमत नाज़िल फरमायो एकड़ो फकीर एकड़ो वली जो गुजरियो दा अची हजरत रोजे धणी के फरमाए साईं साल जा 9 महीना बार घुमोदा जिक्र में अल्लाह जी इबादत में तबलीग ऐं हिदायत में आयो साईं वेही घुमण फिरण इहो कम न असलियन वेठा रब घुरन हादी पंहिंजे हंध ते ॾाढा जो सुभान अल्लाह उन बुजुर्ग पी साईं रोजे वारन के चयो त घुमण फिरण इहो कम न असलियन साईं असुलन जो कम नाए असुल माण्हू जो कम नाए जो घुमंदा वतन वेठा रब घुरन हादी पंहिंजे हंध ते हज़रत रोजे धणी फरमायो त हाओ सही गाला पर अल्लाह जल जलालू जे प्यारे फरमायोस त घुमण फिरण इहो ई आए कम असलियन चिबो की न चुरन वेठियो आहे रन ते पाण फरमा हिकड़ी जगह ते चिब वेही रहंदी आ असल त जेके हूंदा आहिनि उहे घुमी फिरी रहंदा आहिनि अदा असां घुमी फिरी को सैर तफरीह कोन कयो आ मोहम्मद राशिद शरीयत जे लाए साल जा 9 महीना बार घुमियो आ पर घुमण इए हज़ारे माण्हू पुठियां लॻल हूंदा अॻियां मोहम्मद राशिद रोज़े धणी हूंदो आ ऐं उन्हनि जे ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जी तवार हूंदी आ बेदीन बेशर जेदी माल हजरत रोजे धणी जे जमात जो जिक्र बुधंदा त समझी विंदा त रोहिणी वारो रहबर थो वने ऐं जेदी माल हजरत रोजे धणी जो दीदार कंदा खुदा जी जात जो कसमात गोडा सटे सब गुनाह छडे इए चोंदा त राज़ी थियो मुते रोजे धणी जेके गाल वणे वो चवे सुभान अल्लाह सबनी छड्यो थमता नाहणी ओ सबनी छड्यो सवता नाहणी राजी थियो मुते रोजे धणी राजी थियो मुते रोजे धणी सबनी छड्यो थमता नाहणी हो सबनी छड्यो सवता नाहणी राजी थियो मुते रोजे धणी सारंग फकीर नालो हिकिड़ो कल्होड़ो ज़ात जो एनो लाड़ जे पासे सारंग फकीर कल्होड़ो सरोजी हुयो सरोज वजाइंदो जिन कढंदो हुयो वो फकीर तो जे एकड़े दिन मुखे खबर पई त अज रोहड़ी वारो पीर थो अचे मोहम्मद राशिद पर उन जी आहे खूबी इहा जो मोहम्मद राशिद जे चेहरे ते जे जी नजर पवंदी आ पंहिंजो तरीको छडे पंहिंजी रस्म छडे मोहम्मद राशिद जे पोयां लगी पई सारंग फकीर तो चवे जेडी माल खबर थई त लाड़ में आयो आ ऐं हिन ई गोठ जे परे हिस्से में आयो आ फकीरो हेडे तवज्जो कयो सारंग फकीर तो चवे त मां घोड़े ते सवार थियुस इन इरादे सां वठी बाहर निकतो आया त मता मोहम्मद राशिद रोजे धणी ॾिसी वठे मता संदन जे चेहरे ते मुंहिंजी नज़र न पइजी वञे मता मां बि पंहिंजी रस्म ऐं शरीयत
शरीयत के छड़े विजा घोड़े ते चढ़ी मां जो निकतो आया हर सारंग फकीर तो चवे त होड़ा मोहम्मद राशिद रोजे धणीअ खे ख़बर पइजी वई पाण घोड़े ते चढ़िया पाण घोड़े ते चढ़ी फकीरन के फरमा फकीरो आवा मुझे पोया को बना चे मां अकेलो ही सारंग जे पुठिया चौदह सुभान अल्लाह को मुझे पोया ना चे सारंग फकीर जो भगो इन इरादे सा भगो त मता मुते नजर पेजी वने रोजे वारो घोड़े ते चढ़ी सारंग जे पोया अग्या सारंग पुठिया रोजे धणी सारंग जो डिठो त पीर पहुची वयो त हिकड़े खामे में किरी पयो किरी पंहिंजे मुंह ते हथ ॾेई ऐं अखियूं बंद करण लॻो त मता मुजी मोहम्मद राशिद ते नजर पेजी वने पी सही रोजे वारा आया घोड़े ता लथा सारंग के कपड़न मां वठी मथे करे ये बा मां वठी परे करे फरमायो सारंग केतरो भजंदे तू भजन ते आ मां मोहम्मद राशिद तोखे वठण ते आया केतरो भजंदे भजी को न सगंदे रब मुखे हुकुम कयो आ त सारंग के पंहिंजे बगल में लिका सारंग भजन तुझी खबर ऐं तुझी क़यामत मां मोहम्मद राशिद रोजे धणी रोशन कराए छड़िया अखिंदा हाथ परे करे बस ये पांव बदी चई किबला मेडी कुंतरी दी पारत हो वई फकीर खणंदो कुंतरी कुंतरी लोह जी लठ चवण लगो फकीबला मेरी कुंतरी दी पारत हो वई रोजे धणी फरमायो हुआ त लोह जी लठ खण असा जे शरीयत में जायज ना है पर जे कदा पारत कई थई त मां इन जी पारत खणा थो खुदा जो कसम सारंग फकीर रोजे वारे जी पेरी नजर सा पाण त कामिल थियो पर हजारे अज उन जे दरगाह जा मुरीद बणजी विया बस ये चौंदा कयो त राजी थियो मुते रोजे धणी सबनी छजो सवता ना घणी ओ सबनी छजो थम ताना घणी राजी थियो मुते रोजे धणी महमूद फकीर निजामानी तो फरमा महमूद चेदो मां नंढड़ो आया 8 साल जो आया ख्वाब में पयो दिसा तो त के रस्ते सा दो वन्या एकड़ा मानू बीठान चो तरफ बीठान विच में बा थी बरे महमूद फकीर दो फरमाए त मां जो उन बा में वयस पुछा कम छाए थी बा थी बरे बजणा आया मुखे बा उन मां वठी जोरी बा में प्या उछलाइन महमूद फकीर निजामानी कड़े गंवर वारो दो फरमाए त उन टाइम ते मां जो दिसा त बाबो बीठो आ भावर पे बीठाल चाचा भी बीठाल बाओ बदी चवण लगो मां बाबा बचायो मुखे बा में था उछलाइन तब बाबो ब अगते न वधियो चाचो भावर ब को न वधिया ये ताहू कंदे ख्वाब में पयो दिसा एकड़ो सुणी सूरत वारो रोशन चेहरे वारो मिठड़ी जुबान वारो जवान आयो अची चवण लगो महमूद के न उछलायो बेधण को कोने मां मोहम्मद राशिद महमूद जो वारस आया चो सुभान अल्लाह इसे रोजे वारन फरमायो जिए रब ताला खा मदीने वारे साईं अमीर उमर घुरियो हुयो रोजे धणी फरमायो इए मां महमूद फकीर के रब खा महमूद फकीर चयो मुझी उम्र 8 साल हुई उन 8 साल में ख्वाब ॾिठम दिल में इरादो थियो त केडी माल इयो जवान बोलिया जिथे खबर पवे फलानी जाते अल्लाह जो वली आयो आ उते वनी पहुंचा जिते रब जे के प्यारे जे अचण जी खबर पौंदी मां पहुंची विंदो हुयसि बोलिया ॾिसा ही बि उहा सूरत कोने ही बि उहा पाक सूरत कोने मन उहा जवान मिली वने उहो मिली
थी वने जै मुखे बा खां बचायो हो। महमूद फ़कीर तो चवे त 25 सालन जी उम्र में पहुतुस, ख्वाब ॾिठो मां 8 सालन में 25 सालन जो थियो आया। हिकड़ी जगह ते खबर पई त को रोहिड़ीअ जो बुज़ुर्ग मोहम्मद राशिद नाले असां जे ॻोठ में अचे थो। हज़रत महमूद फ़कीर फरमायो त दिल में इरादो कयुम वञी ॾिसी अचां मन उहो हुजे जंहिं बाह खां छॾायो। महमूद फ़कीर चयो मां जो उते पहुचा खुदा जो कसम छा ॾिसां त जेका चोॾीअ जे चंड जहिड़ी पाक सूरत वेठी आ उहा ई पाक सूरत हुई जंहिं मूंखे बाह खां बचायो हुयो। महमूद फ़कीर चयो त पोइ लाइन में सभु बीठा मिलन पिया, मां बि लाइन में बीह रहियो आहियां। फ़कीर चयो त हर को मिलंदो हलियो वियो, हर को मिलंदो हलंदो वियो। जेॾी महिल मां पहुतुसि मोहम्मद राशिद रोज़े वारे मूंखे भाकुर पाए ऐं कन में फरमायो महमूद कीअं पिया बाह में उछलाए। ख्वाब ॾिठो हुयमि त 8 साल जो हुयुसि, 25 सालन जो थियुसि त पोइ रोज़े वारे सां मुलाक़ात थी। पाण हीअ कन में फरमाए महमूद कीअं पिया बाह में उछलाइनी, हीअं पेरनि ते किरी पयसि कि भला इन बाह खां बचायो हुई त पोइ क़ब्र क़यामत जी भारत। खुदा जी ज़ात जो कसम जेके भी इन दरबार ते आया उन्हनि ते अल्लाह जो करोड़ रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। शर्त ही आ त दिल साफ़ हुजे, दिल सची हुजे, निस्बत भली हुजे। जेकॾहिं निस्बत भली आ, दिल साफ़ आ, दिल सची आ त पोइ रोज़े धड़ीअ जे बचड़नि मां अॼु बि उहे ई सिकूं लहंदियूं। अल्लाह उन्हनि जे दरगाहनि खे क़यामत ताईं आबाद फरमाए। अल्लाह रोज़े धड़ी जे फैज़ के क़यामत ताईं शाद फरमाए। खुदा मुझे मुर्शिद हज़रत पीसी पागारे के कामिल सेहत अता फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।